अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान आख़िरकार मंठार के गोरे हथ करे वठंदो। छा मंठार रेस बालाजी खान खां परे हलियो वेंदो। छा मल्हार आख़िरकार शेर दिल सां ठाह कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी सलाह इतनी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मंठार जेको आहे मुराद खे साफ़ साफ़ अची अचे तोखां जेतिरो थी सघे हाणे तूं ॾींहं राति हिकु करे तूं इन मंठार खे गोरे हथ करे, छो जो हाणे सभु वज़न तुंहिंजे मथां आहे। अगरि जेकर तूं उन खे हथ न करे वरितो त पोइ तूं इहो सम्झी छॾ तुंहिंजो हाशर बि मुंशी वांगुरु थींदो। मुराद चवंदो त रेस बालाजी खान बसि तव्हां परेशान न थियो, मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुमि। अगरि जेकॾहिं मंठार मूंखे मिली वियो त पोइ मां तव्हांखे ज़रूरु इतला कंदुसि। बहरहाल मंठार खे हर में गोरे हथ करे वठंदासीं। जेसीं ताईं मंठार नथो मिले, जेसीं ताईं सुख जो साह न खणंदासीं, उनखे गोरे हथ करे ऐं उनजो लाश कुतनि खे ॾींदासीं। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जबल खान जेको आहे पंहिंजा माण्हू वठी वञी करे गुलबार सां मिलंदो। गुलबार खे चवंदो त हाणे असां वधीक बर्दाश्त नथा करे सघूं, बसि तूं असांखे सची सची ॿुधाए त मंठार तो वटि आहे या न। गुलबार चवंदो जबल तूं मूं मथां भरोसो कर त मंठार जेको आहे न ई मूं वटि आयो हो, न ई मां उनखे ॼाणा थो, न ई उनखे मां सुञाणा थो। बहरहाल हू मूं वटि बि न आहे, तव्हां मूं मथां यकीन कयो। जबल चवंदो त ठीकु आहे गुलबार, अगरि जेकॾहिं मंठार खे तो पनाह ॾिनो आहे त पोइ असांखे सची सची ॿुधाए। अगरि जेकॾहिं पोइ इहा ॻाल्हि सची निकिती त पोइ मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। गुलबार चवंदो त जबल खान तूं परेशान न थी, मंठार मूं वटि न आहे, अलाए कंदो त मां उनखे बि तव्हां वांगुरु हथ करे वठंदुसि। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो शेर दिल जेको आहे घणो परेशान हूंदो ऐं मल्हार पंहिंजा माण्हू वठी करे रोशन खे साण करे शेर दिल सां मिलंदो ऐं शेर दिल खे चवंदो असां जेको आहे तोखे घणो घुरे, पर तूं असांखे छो ऐं छाजे करे न ॿुधायो। तोखे ईअं न करणु घुरिजे ऐं तोखे असां सां नाराज़ थियणु न घुरिजे, छो जो बहरहाल मूं मञा थो त मूंखां ग़लती थी आहे ऐं जो मां उन महफ़िल मां उथे हलियो वियुसि। शेर दिल चवंदो त मल्हार अगरि जेकॾहिं तूं उन महिल न उथियां त पोइ मुंहिंजी दिलि बि न भॼे पोइ ऐं न ई मां पोइ ॻोठ छॾे न अचां हा। मल्हार चवंदो त शेर दिल तो ग़लति कयो, बहरहाल उहे सभई ॻाल्हि विसारे करे मूंखे मूंसां न सी हथ मिलाइणो पवंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।